जो कि वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जा ॿ हिकिड़ा फ़नकार जिन्हनि जो वाक़ियो तव्हांजे आॾो पेश कंदासीं। हिकु सिंध जो बबर शेर जलाल चंद जे बारे में ऐं उन खां अलावा ॿियो फ़नकार फौजिया सूमरो जंहिंखे कोयल ज़बान बि सॾियो वञे थो। ऐं सिंध में इहे ॿई फ़नकार तमामु घणा मशहूरु ऐं पॉपुलर हुया। उहे इन जे करे पॉपुलर हुया जो आवाम जे ॿोलीअ सां ॻाईंदा हुया ऐं आवाम जी जेका रग हुई उन खे वठंदा हुया। इन जे करे उहे ॿई फ़नकार सिंध में तमामु घणो मक़बूल हुया। ऐं जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरे जी हिकिड़ी ख़ुशूसी ॻाल्हि हूंदी हुई जो जंहिं बि शादीअ में इहे ॿई फ़नकार वेंदा हुया त उते उहे पंहिंजो लाॾो हिकिड़ो तयारु करे, जीअं असां सवली सिंधीअ में सेरो चऊं, सेरो तयारु करे वेंदा हुया। उते उहे लाज़मी ॻाईंदा हुया। त दोस्तों कोयल ज़बान फौजिया सूमरे खे माण्हू सॾींदा हुया। ऐं उन खां अलावा फौजिया सूमरो सिंध जे औरतुनि में तमामु घणी मशहूरु हुई ऐं मक़बूल हुई। ऐं जलाल चांडियो मर्दनि में तमामु घणो मशहूरु हुयो। ऐं ॿई फ़नकार हिकु सिंध जा बहितरीनु फ़नकार हुया। ऐं तव्हां अंदाज़ो कंदो अॼु बि 2025 में जे अगरि तव्हां कंहिं ॿाहिराड़ी साइड ते वेंदो त कंहिं न कंहिं वॾे शख़्स तव्हांखे का न का ॻाल्हि जलाल चांडे जे बारे में ॿुधाईंदो, को किसो या का कहाणी या का मशहूरु कंहिं कलाम जे बारे में तव्हांखे का ॿुधाईंदो, या फौजिया सूमरे जे बारे में झंग झर में मशहूरु आहे। दोस्तों इहे ॿई फ़नकार झंग झर में ट्रैक्टर थिया ऐं उन खां अलावा घरनि में टेप रेडिया ऐं उन्हनि में बि ॿई फ़नकारनि जा कलाम ॿुधिया वेंदा हुया। ऐं उन खां अलावा को बि माण्हू जॾहिं दावत ॾियणु ईंदो हुयो, शादीअ जी तारीख़ वठणु ईंदो हुयो, त उन शख़्स खां घोट जो नालो ऐं चाचनि मामनि जा नाला पुछा करे फौजिया सूमरो पाण वटि पनो हिकिड़ो रखियलु हूंदी, उन में लिखी छॾींदो हुयो। ऐं जलाल चांडियो पाण त पढ़ियलु कोन हुयो, लेकिन कंहिं न कंहिं शख़्स खे चवंदो हुयो त बाबा हिन मूंखे पने ते तव्हां जेको आहे सो लिखी ॾियो। पोइ उहो छा कंदा हुया, उन घोट जे बारे में हिकु लाॾो ऐं हिकु सेरो तयारु कंदा हुया जेको उते वञी महफ़िल में ॻाईंदा हुया। दोस्तों जलाल चांडियो ऐं इहे ॿई फ़नकार जंहिं बि शादीअ में वेंदा हुया त उते माण्हू तमामु घणो ख़ुशि थींदा हुया। ऐं अॻुवाटी अची जेको आहे सो पिंडाल में वेही रहंदा हुया कमकार जे बहाने। ऐं उन खां अलावा पिंडाल भरिजी वेंदो हुयो उन टाइम में। ऐं उन जे जंहिं बि शादीअ में जेको शादी कंदो हुयो या कंहिं भत जी दावत ॾींदो हुयो त उते कार्ड में हमेशह लिखियलु हूंदो हुयो त बाबा फलाणो फ़नकार अचे थो। कार्ड में जेको आहे सो लिखियलु हूंदो हुयो फलाणो फ़नकार थो अचे या टीरो। ऐं उन खां अलावा ॻोठ में तर में ॿाहिराड़ी वारे माहौल में माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी हुई त हिन शादीअ में जलाल चांडियो थो अचे या हिन शादीअ में फौजिया सूमरो थी अचे। त पोइ उन ओस पास जा माण्हू अॻु में ई पिंडाल में अची वेही रहंदा हुया ऐं पिंडाल भरिजी वेंदो हुयो। माण्हुनि हर कंहिं माण्हूअ जी इहा ख़्वाहिश हूंदी हुई त जलाल चांडे सां वञी मिलां ऐं जलाल चांडे खे रूबरा वञी ॾिसां या फौजिया सूमरे खे साम्हूं वञी ॾिसी करे उन्हनि खे तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी हुई। ऐं इहे ॿई फ़नकार सिंध जा वॾा फ़नकार हुया, अवामी फ़नकार हुया जिन्हनि खे अवाम तमामु घणो प्यार बि करे पई ऐं ॿुधे बि पई। ऐं दोस्तों उन्हनि जे विछोड़े खे अॼु ताईं बि सिंध जी अवाम विसारे न सघी आहे। अॼु ताईं बि तव्हां माण्हुनि खे ॾिसंदो त जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरे जूं केस्टूं शौक़ सां माण्हू ॿुधनि पिया। हालांकि हिन वक़्तु त केस्टनि जो दौर ई कोन्हे को, लेकिन पोइ बि उन्हनि जूं केस्टूं निशानी तौरु रखियो ऐं अमानत तौरु रखियो वेठा आहिनि। एॾा वॾा ऐं जेको आहे सो ॿई फ़नकार हुया ऐं अवाम बि सम्झे पई। इन जे करे ॿिन्हिनि फ़नकारनि खे गॾु कंहिं बि महफ़िल में न घुरायो वेंदो हुयो, उन्हनि खे अलॻि अलॻि ई घुरायो वेंदो हुयो। ऐं ॿई वॾा फ़नकार हुया ऐं अवाम बि सम्झंदी हुई पाण में। जॾहिं शादीअ खां अॻु में मीटिंग ठाहींदा हुया त हिन चकर फौजिया सूमरे खे घुरायूं ऐं ॿिए चकर जलाल चांडे खे घुराईंदासीं, या हिन चकर जलाल चांडे खे घुरायूं वरी ॿिए चकर फौजिया सूमरे खे घुराईंदासीं। दोस्तों सिंध जा इहे ॿई वॾा नाला हुया जिन्हनि उन टाइम में तमामु घणो उरूज ॾिठो ऐं ॿिन्हिनि फ़नकारनि जो तमामु घणो उरूज हुयो 1990 जे ॾहाके में। ऐं तमामु घणो झंग झर में मक़बूल ऐं मशहूरु हुया इहे ॿई फ़नकार। ऐं जंहिं बि कुंड कुड़छ में तव्हां ॾिसंदो टेप ते रेडियो ते गाॾी ऐं बसनि जो टेम हुयो उन टाइम में। उन टाइम में हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि जा कलाम तमामु घणो ज़ोरो शोर सां माण्हू ॿुधंदा हुया ऐं तमामु घणो चाहींदा हुया ॿिन्हिनि फ़नकारनि खे। त दोस्तों वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई
पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी दोस्तो।